हिते तव्हांखे आगाह कयूं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कराची अस्करी पार्क जे KMC हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस जी सरबराही में अस्करी पार्क बाबति केस जी ॿुधणी थी आहे। एडमिनिस्ट्रेटर KMC जा पार्क जा इंतज़ाम संभाले ऐं पार्क अवाम लाइ इस्तेमालु कए वञे अदालत पारां ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना विया आहिनि। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब शर खां। महताब आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत तव्हांखे ॿुधाइणो त अॼु सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में अस्करी पार्क में कमर्शियल सर्विस हाल जी अदावतनि बाबति केस जी ॿुधणी थी आहे। शादी हाल में बंदि कया वञनि ऐं फौरी तौर ते जेके दुकान ड्राया वञनि। सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री पारां ॿुधायो वियो आहे त जेके 17 एकड़ ते पार्क जेको आहे KMC वापसि करे जा हुकुम करे छॾिया। जेके मुख़्तलिफ़ जॻह ते जेके हुनखे इंक्रोचमेंट करे हिनखे कब्ज़ो कयो आहे, जंहिंमें शादी हाल ऐं कुझु दुकान ठाहिया आहिनि। अदालत KMC खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि त फौरी तौर ते पार्क खे बहाल करे शहर लाइ खोलियो वञे। पार्क में मुकमिल तौर ते बरक़रार रखण लाइ जेकी नाकाफ़ी आहे उहा बि जेके आहे उहा न वरिती वञे, हुनखे बग़ैर चार्जे आवाम जे लाइ खोलियो वञे। अदालत पारां इहे फौरन हुकुम ॾिना आहिनि त जेके हिन में अंदरि जेकी शादी हाल ऐं दुकान आहिनि उनखे मुकमिल तौर ते ड्राए करे रिपोर्ट करे वरिती आहे। जी ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।